अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराज शाह। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। पीटीआई बानी पिम्स अस्पताल मां तिबी चकास बाद ॿीहर अडियाला जेल मुंतकिल। सख़्त सिक्योरिटी इंतजामनि हेठि पीटीआई बानी खे पिम्स अस्पताल पहुचायो वियो। अस्पताल मां तिबी मुआयने बाद बानी तहरीक इंसाफ के ॿीहर जेल मुंतकिल कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ दावा कई आहे त डॉक्टरनि पीटीआई बानी खे मुकम्मल सेहतमंद करार ॾिनो आहे। पिम्स अस्पताल में अल-शिफा अस्पताल जा डॉक्टर भी मौजूद हुआ। पीटीआई बानी जी भेण उज़मा खान इलाज जे समूरनि मरहलनि दौरान मौजूद हुई। सिक्योरिटी इंतजामनि खे नज़र में रखंदे पीटीआई बानी के पिम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत बानी पीटीआई जे अस्पताल मुंतकिली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ ॿीहर नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नईं दाख़िल करायल दरख़्वास्त में रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ ख़त्म कया विया। वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त बानी पीटीआई खे अस्पताल में रखण जो फ़ैसिलो उन जी फैमिली, मीडिया या अदालत खे न पर डॉक्टरनि खे करणो आहे। उनखे अहिड़ी का बि बीमारी न आहे जो खेसि डिघे अरसे ताईं अस्पताल में रखियो वञे। राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त छा हर कैदीअ खे प्राइवेट अस्पताल मुंतकिल कयो वञे। माज़ी में नवाज़ शरीफ़ खे इलाज लाइ जेल मां सरकारी सर्विसिस अस्पताल मुंतकिल कयो वेंदो हुयो। मेडिकल बोर्ड जी तजवीज़ ते नवाज़ शरीफ़ जो परडे॒ह मां इलाज थियो। राधण वेझो मासूम नींगर पाणी जे तलाउ में विंझंदे बुॾी फौत। ॻोठ मसूद जलवाणी वासी 7 वरनि जो ग़ुलाम अब्बास मोरियो घरनि भरिसां बीठल पाणी जे तलाउ में विंझंदे बुॾी वियो। नींगर खे बेहोशी जी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते डॉक्टरनि फौत थियण जी तस्दीक़ कई।